मुमलिकती वज़ीर मरियम औरंगज़ेब पीपी सेनेटर एतज़ाज़ अहसन जे बयान जी मज़म्मत कंदे चयो आहे त जिन इदारनि लाइ ग़लति बयानी कई वई खेनि उन्हनि ते फ़ख़्रु आहे। JIT में जवाब नवाज़ शरीफ़ खे ॾियणो आहे ऐं तकलीफ़ PTI खे थिए पई। एतज़ाज़ अहसन साहब ने जो बयान दिया, एक ऐसे आईनी अदारे, कानूनी कॉन्स्टिट्यूशनल अदारे के बारे में जिन पर हम सबको फ़ख्र है। रावलपिंडी में मीडिया से ॻाल्हाईंदे सुध समावारी मुमलिकती वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो त वज़ीर आज़म ऐं संदसि औलाद सुरखरू थियो आहे। हुकूमत बदमनी, दहशतगर्दी ऐं समूरनि चैलेंजिस बावजूद मुल्क खे तरक़ी ॾियारी आहे। मरियम औरंगज़ेब चयो त एतज़ाज़ अहसन जिन इदारनि लाइ ग़लति बयानी कई खेनि उन्हनि ते फ़ख्रु आहे। संदसि चवणु हो त JIT में जवाब वज़ीर आज़म खे ॾियणो आहे, पर तकलीफ़ PTI वारनि खे थिए पई। सुप्रीम कोर्ट के फैसले बाद इमरान खान ॿीहर रोइण शुरू करे ॾिनो आहे। JIT में वजीर आजम ने जवाब देना है, शरीफ फैमिली ने जवाब देना है, लेकिन रो इमरान खान साहब रहे हैं, तकलीफ ऑपोजिशन को हो रही है। मुमलिकती वज़ीर चयो त सुप्रीम कोर्ट वज़ीर आज़म खिलाफ़ दाख़िल टिन्ही दरख़्वास्तनि खे रद्द कयो। वज़ीर आज़म ऐं संदसि औलाद सुप्रीम कोर्ट मां सुरखरू थियो आहे। हुन चयो त इमरान खान जो ख़्यालु हो त वज़ीर आज़म टिनि नसलनि जो हिसाब न ॾेई सघंदो, पर वज़ीर आज़म हिसाब ॾिनो। संदसि चवणु हो त पानामा केस इमरान खे सहारो ॾिनो। इमरान इदारनि जो मज़ाक़ उॾाईंदो ऐं धरणा हणंदो आहे। मुमलिकती वज़ीर चयो त क़यामत जी निशानी आहे जो PP करप्शन खिलाफ़ अलम बुलंद करे पई। आसिफ ज़रदारी कराची में गंद खड़ाए पंहिंजी जिम्मेवारी पूरी करे। और करप्शन का अलम क़यामत की निशानी है कि आज पीपल्स पार्टी ने उठाया हुआ है, जिनकी करप्शन का गंध हम आज तक साफ कर रहे हैं। मरियम औरंगज़ेब चयो त वज़ीर आज़म पाकिस्तान के सीपेक ॾेई रहियो आहे। नवाज़ शरीफ़ मुल्क खे तरक़ीअ जे रस्ते ते हलायो आहे। मुमलिकती वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो त समूरियूं मुख़ालिफ़ धुरियूं पंहिंजनि सूबनि में 2013 में आवाम सां कयल वाइदा पूरा कनि।